अस्सलामुअलैकुम दोस्तों, आउं तव्हांजो मेज़बान एडी कुंबर। आउं हिन वक़्तु मौजूदु आहियां वादी कश्मीर सांगड़ ज़िले जे हिकु नंढड़े ॻोठ में। उनखे सॾियो वेंदो आहे वादी कश्मीर। हीअ सॼी देह जेका आहे उहा वादी कश्मीर आहे। ऐं जॾहिं माण्हू पंहिंजी अखियुनि सां ॾिसे थो, ॿुधल ॻाल्हियुनि ते एतबार हक़ीक़त में अची वेंदो आहे। छो त अखियुनि सां ॾिसे थो माण्हू, कैमरा जी अखि पंहिंजो रंग ॾेखारींदी आहे ऐं माण्हू पंहिंजी अखियुनि सां जेका शइ ॾिसे थो, हीअ हसीन मंज़र, कुदरत जा नेचुरल फितरी हुसन धरती खे तमामु घणो सूंहं बख़्शनि था। इन सूंहं बख़्शण सां गॾोगॾु माण्हू में उत्साह पैदा थिए थो, जीअण जो उन में सघ पैदा थिए थी। ऐं जियापे जे लाइ वण टिण पाणी इंसान जे लाइ ज़रूरी आहिनि। उन करे वण टिण इंसान जी जियापो आहे। गर्मियूं शदीद जेके गर्मियूं क्लाइमेट चेंज मौसमियाती तब्दीली जेका अचे थी, उन खां पोइ वण लॻाइण तमामु घणा ज़रूरी आहिनि। हीअ वीडियो वणनि जे हवाले सां आउं ठाहियां थो। दोस्तनि खे रिक्वेस्ट कयां थो त वण टिण कुदरत जा फितरी हुसन आहिनि, उनखे पंहिंजे ॻोठनि में, पंहिंजे घरनि में, पंहिंजे उताकनि में तव्हां लॻाईंदो त वाक़ई अहिड़ी सूंहं तव्हांखे ॾिसण में ईंदी। हीउ सूंहं भरियो बाग़ीचो बोड़े चिलग सैयद शाह जो ही बाग़ीचो आहे। इन बाग़ीचे जी कई दफ़ा मूं पंहिंजे चैनल ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते यूट्यूब ते इहे शयूं अव्हांखे ॾेखारियूं आहिनि। अॼु उन साॻे बाग़ीचे में मौजूदु आहियां। वरी उन बाग़ीचे असांखे छिकियो आहे ऐं असीं उन बाग़ीचे जी हाज़िरी में हाज़ुरु थिया आहियूं। हिन बाग़ीचे में पखियुनि जूं ॿोलियूं, ख़ूबसूरत पखियुनि जूं ॿोलियूं, उनखां सवाइ गुलनि जी ख़ुशबू, वणनि टिणनि जी ख़ुशबू, वणनि टिणनि जी छां हिकिड़ो ज़बरदस्त मंज़र पेश करे थी। दोस्तो, हिन बाग़ीचे में न रुगो गुल वण ॿूटा आहिनि, पर हिन में कई वण जेके आहिनि से मौजूदु आहिनि जेके मेवात ॾियनि था। अंब आहे, ॿेर आहे, ॼमूं आहे, फार्मूं आहे ऐं अंब, उनखां त चकू आहे। ऐं हिन वक़्तु जेको आहे सो मुंहिंजो कैमरामैन ॾेखारे सघे थो त हिन बाग़ीचे में असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ईंदा रहंदा आहियूं, पर अॼु हिकिड़ी नई शइ असांखे ॾिसण में आई आहे। कैमरामैन खे थोरो फोकस कजां। हीउ जेको मूंखे लॻे थो त ग्रेट फ्रूट जो वण बि साईं लॻायो आहे। हुन ग्रेट फ्रूट जो हिकिड़ो जेको आहे सो फल झलियो आहे। उहो जेको तव्हां ॾिसी सघो था कैमरा जे अख में। उनखां पोइ हिन बाग़ीचे में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा गुल वण टिण ख़ूबसूरती सूंहं तव्हां पंहिंजी अखियुनि सां पाण ॾिसंदो। ऐं काफ़ी दोस्त हिन जॻह खे विज़िट करे विया। माहौल साफ़ सुथिरो, गदराइण खां पाक आहे। इंसान खे जियापे जे लाइ सुख ऐं सुकून खपे। उहो सुख ऐं सुकून हिन जाइ ते जॾहिं बि असीं अचूं था असांखे मिलियो आहे। हीअ समूरी वीडियो तव्हांजे लाइ भरियूं पिया। तव्हां में शौक़ु जज़्बो पैदा थिए त तव्हां वणनि टिणनि सां हिन धरती खे ख़ुशहाल ऐं सुहिणी बणाए सघो था। पंहिंजे मेज़बान एडी कुंबर खे ॾींदा इजाज़त। वीडियो ॾिसणु न विसारींदा। अल्लाह भाई।